الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين يأكلون الربا لا يقومون إلا كما يقوم الذي يتخبطه الشيطان من المس ذلك بأنهم قالوا إنما البيع مثل الربا وأحل الله البيع وحرم الربا فمن جاءه موعظة من ربه فانتهى فله ما سلف وأمره إلى الله ومن عاد فأولئك أصحاب النار هم فيها خالدون صدق الله العظीम। व्याज जे बारे में साॻी आयत तिलावत कई आहे ऐं व्याज जा कुझु मज़ीद अहकाम जेके अल्लाह ताला पंहिंजे कलाम मुक़द्दस में बयान फ़रमाया आहिनि। व्याज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो कुल्लु क़र्ज़िन जर्र नफ़अन फ़हुव रिबा। हर कर्ज़ जेको नफ़ो हासिल करे इहो व्याज आहे। जहाँ कर्ज़ ते नफ़ो वठिजे इहो व्याज आहे। जाहिलियत में अरबनि जे ज़माने में राइज हुयो ऐं मशहूरु हुयो। इन व्याज जे मातहत कुछ सूरतूं आहिनि जिन खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व्याज में शामिल फ़रमायो। मसलन साईं जन फ़रमायो त 6 शयुनि में तबादलो मटा सटा दस्त बदस्त हथो हथ हुजे ऐं उन्हनि में घटि वधि इहो व्याज में शुमारु आहे। उहे 6 शयूं हीअ आहिनि। सोन जे एवज़ ॾेई वठिजे घटि वधि वठिजे त इहो व्याज आहे। मिसाल हिकु तरफ़ खां तोलो आहे ॿिए तरफ़ खां सवा तोलो ॾिए थो कोई या 1.5 तोलो ॾिए थो त हाणे इहो इज़ाफ़ी जेको आहे साॻी जिन्स में वधाए करे वठणु इहो व्याज आहे। अहिड़े नमूने सां चांदी में बि ईअं ई आहे। साॻी जिन्स सां चांदी खे चांदी सां तबादलो कजे थो इन में घटि वधि करे मटा सटा कजे इहा बि व्याज में शामिल आहे। ऐं कणिक हिकिड़े पासे ॾांहुं कोई माण्हू चए थो त मां तोखे मण थो ॾियां तूं मूंखे 1.5 मण ॾे 2 मण ॾे त हाणे इहो जेको तबादलो आहे इन में घटि वधि करणु इहो बि व्याज में शामिल आहे। ऐं जवन में बि इज़ाफ़ो घटि वधि करणु इहो बि व्याज में शामिल आहे। खारकूं उन्हनि में इज़ाफ़ो करणु हिकिड़े पासे ॾों मण ॿिए पासे ॾों 1.5 मण इन हिसाब सां बि इहो इज़ाफ़ो इहो बि व्याज में शामिल आहे। अंगूरनि में अलमिल्ह बिलमिल्ह अत्ताम बित्ताम लूण जे एवज़ खाधो खाधे जे एवज़ अहिड़नि शयुनि में इहा इज़ाफ़ो ज़्यादती इहा बि जेको आहे व्याज में शामिल आहे। ॿियूं कुझु सूरतूं अरबनि में वापार जूं हलंदियूं राइज हुयूं उन्हनि खे बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व्याज करार ॾिनो। हिकिड़ी सूरत हूंदी मुज़ाबना ऐं मुहाकलह जी। इहे ॿई वापार जा नाला आहिनि। उन्हनि जी तारीफ़ ई आहे त वणनि ते लॻल मेवे खे पटियल मेवनि जे बदिले में अंदाज़े सां विकिणणु इहा मुज़ाबना इन खे चइबो आहे अरबी में। इन में बि घटि वधि करणु अंदाज़े सां विकिणणु इहो व्याज में आहे। मिसाल तौर ते हाणे जीअं अंब आहिनि असां वटि खजूर आहिनि असां वटि गोशनि में लॻल आहिनि वण ते लॻल आहिनि हेॾो हिकु टोकरो ॾंग पिया आहिनि खारकूं पियूं आहिनि कतल पई आहे या जेको आहे अंबनि जा टोकरा आहिनि या क्रेट आहिनि बीठल वण ते हेॾो क्रेटनि जे एवज़ में अंदाज़े सां माप सां न तौर सां न अंदाज़े सां जेकर करे थो घटि वधि थी वियो त इहो बि व्याज में शामिल थो थी वञे। इन खे चइबो आहे अरबी में मुज़ाबनत। ऐं ॿी सूरत हूंदी हुई अरबनि में मुहाकला चइबो हो बीठल पोख में जेको कणिक वग़ैरह आहे या जेको आहे चणा आहिनि ख़ुश्क उन जो साफ़ कयल कणिक या चणा अंदाज़ो लॻाए करे फ़रोख़्त कयो वञे
जो अंदाज़े में घटि वधि जो इम्कान रहंदो आहे, इन जे करे इहो बि व्याज आहे। मिसाल तौर ते हिकिड़ी कणिक लाबारो करे उन में अञा थ्रेशर वग़ैरह न लॻी आहे, उन जी तोर न थी आहे ऐं ईअं बीठी आहे या रखियलु आहे, हेॾो ॿी कणिक आहे जेका बोरियुनि में भरियलु आहे, त हाणे अंदाज़े सां चए हे 10 बोरियूं इन जेका कणिक बीठल आहे इन जे एवज़ में, हाणे थी सघे थो जेका बीठल कणिक आहे उन में 11 बोरियूं थियनि, 12 बोरियूं थियनि, त हाणे जेके इहे 2 बोरियूं वधीक थी वियूं इहे व्याज में शामिलु थी वञनि। इन जे करे इहा बे अरबनि में राइज हुई मुहाकलत। पोइ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बे खे बि मनो फरमायो ऐं फरमायूं त इहा बि व्याज में शामिलु आहे। ऐं जॾहिं इहो व्याज जे हुरमत जो हुकुम नाज़िल थियो, जेके मामलात थींदा हुआ मुस्लमाननि उन्हनि समूरनि मामलात खे छॾे ॾिनो ऐं इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 6 शयुनि खे बयानु फरमायो ऐं उहे हुए 6 शयूं, पोइ बेआइन ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद जे मुताबिक़ मुस्लमाननि में हलाल वापार ऐं तिजारत थियणु लॻो। पोइ बाक़ी व्याज जे कुझु माशी ख़राबियूं आहिनि, कुझु रूहानी ख़राबियूं आहिनि, कुझु जेको आहे मुल्क खे उन में नुक़सानु थो थिए, कुझु उन में गुनाह ऐं सज़ाऊं कहिड़ियूं आहिनि। अॼु असां हिन व्याज जे मुतलिक़ आख़िरी दर्स, हूं त जेकॾहिं व्याज ते तफ़सील सां ॻाल्हाइजे त घटि में घटि बि 10 ॾींहं कम अज़ कम इन जो दर्स हली सघे थो, घटि में घटि बि। पर अॼु असां इन व्याज जे मुतलिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके वईदात, जेके उन ते सज़ाऊं बयानु फ़रमायूं आहिनि, अहादीस मुबारक जे रोशनी में उन्हनि हदीसुनि खे पढ़ी इजाज़त वठंदासीं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो 7 शयूं हलाक कंदड़ आहिनि, इन्हनि खां बचंदा कयो। दरियाफ़्त कयूंसीं उहे कहिड़ियूं 7 शयूं आहिनि जिन सां माण्हू खे हलाकत थी थिए। फ़रमायूं त हिकु त अल्लाह सां इबादत में कंहिंखे शरीक करणु या उन जे सिफ़ात में कंहिं गैरुल्लाह खे शरीक करणु, इहो इंसान खे तबाह ऐं बर्बादु करे छॾे थो। 2 नंबर ते फ़रमायूं जादू करणु, इहो बि मुहलिक आहे, हलाक कंदड़ आहे। 3 नंबर ते फ़रमायूं कई माण्हू खे नाहक क़तल करणु, इहो बि इंसान खे तबाह ऐं बर्बादु करे थो। 4 नंबर ते साईं जन फ़रमायो त व्याज खाइणु, इहो बि इंसान खे तबाह बर्बादु करे थो। 5 नंबर ते साईं जन फ़रमायो त यतीम जो माल खाइणु। 6 नंबर ते फ़रमायूं जिहाद जे वक़्तु मैदान मां भॼणु। 7 नंबर ते फ़रमायूं कहीं पाक दामन औरत ते तोहमत लॻाइणु, इहो बि इंसान जे हलाकत जो सबबु आहे। इहा हदीस बुख़ारी शरीफ़ में बि आहे, मुस्लिम शरीफ़ में बि आहे। ॿी रिवायत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, मां अॼु राति 2 माण्हुनि खे ॾिठो जेके मूं वटि आया ऐं मूंखे बैतुल मुक़द्दस ताईं वठी विया। पोइ असां अॻिते हलियासीं त हिकिड़े खून जी नहर, रत जो नहर ॾिठीसीं, जंहिंजे अंदरि हिकिड़ो माण्हू बीठो हुयो ऐं ॿियो माण्हू उन जे किनारे ते बीठो हुयो। जॾहिं इहो किनारे वारो माण्हू उन खां ॿाहिरि अचण जो मुतालबो करे थो त किनारे वारो माण्हू अंदरे माण्हू जे वात ते पथर थो हणे। जॾहिं उनखे धकु लॻे थो त उहो भॼी वञी ॿीहर वरी नहर में हले थो वञे, हे उते ई बीठो आहे। पोइ वरी जॾहिं उहो निकिरण जो इरादो करे थो त पोइ वरी इहो किनारे ते बीठल माण्हू उनखे पथर हणे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मां उन्हनि 2 साथियुनि खां पुछियो त हीउ छा मामिलो आहे जेको मां ॾिसां थो। उन्हनि फ़रमायो त जेका रत जी नहर में, जेको रत जे नहर में माण्हू आहे, इहो माण्हुनि खां व्याज वठी करे खाइण वारो माण्हू आहे, इनखे इहा सज़ा थी मिले। छो त व्याजी माण्हू ॼण त माण्हुनि जो रत थो चूसे, इहो ॼण त रत जे नदी में ईअं ॿुॾे थो। व्याज खोर माण्हू, माण्हुनि जो रत चूसे वेंदो आहे। 3 नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, व्याज वठण वारे ते बि साईं जन लानत फ़रमाई, व्याज ॾियण वारे ते बि लानत आहे। जेको व्याज वठे थो उन ते बि लानत आहे, जेको व्याज ॾिए थो उन ते बि लानत आहे। ऐं बाज़ रिवायत में अचे थो त जेको इन व्याज जे मामले ते गवाही ॾियण वारो आहे, मिसाल स्टाम्प थो थिए, स्टाम्प ते पंहिंजे विटनेस में सिग्नेचर थो करे, इन जे उन ते बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लानत आहे। त व्याज जे मामले ते जेको आहे सही करण बि दुरुस्त न आहे। ऐं सही मुस्लिम जी हिकिड़ी रिवायत में आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए इहे सभु गुनाह में बराबरि आहिनि। ऐं बाज़ रिवायत में अचे थो त
जेको गवाह आहे ऐं जेको लिखंदड़ आहे, जेको इन व्याज जे मामले खे लिखे थो, स्टाम्प पेपर करे थो या कंप्यूटर ते खणी लिखे थो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त उन ते बि लानत आहे, छो त इहो बि व्याज जो मामिलो करे थो। चौथे नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त 4 माण्हू अहिड़ा आहिनि जो उन्हनि जे बारे में अल्लाह ताला पंहिंजे मथां लाज़िम फरमाया त उन्हनि खे जन्नत में दाख़िल न फरमाईंदो। अल्लाह साईं पंहिंजे मथां लाज़िम कयो आहे त इन्हनि 4 माण्हुनि खे मां जन्नत में जेको आहे दाख़िल न कंदुमि। पहिरें नंबर ऐं जन्नत जी नेमत बि उन्हनि खे न चखणु ॾींदुमि। उहे 4 माण्हू ई आहिनि, शराब जो आदी ऐं जेको आहे व्याज खाइण वारो, यतीम जो माल नाहक खाइण वारो, पंहिंजे वालदेन जी नाफ़रमानी करण वारो। इन्हनि 4 माण्हुनि खे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त अल्लाह ताला जन्नत में बि दाख़िल न फरमाईंदो, जन्नत जो मज़ो बि न चखराईंदो। हाणे इहे गुनाह आम आहिनि, पीमा जी नाफ़रमानी बि आम आहे, यतीमनि जो माल खाइण बि आम आहे, शराब पीअण बि आम आहे, व्याज जी बाज़ार बि आम आहे। 5 नंबर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माण्हू जेको व्याज जो 1 दिरहम खाए थो, उहो 36 दफ़ा ज़िना करण खां वधीक गुनाह थो करे। व्याज जो 1 रुपयो खाधई, होॾो जेको आहे 36 दफ़ा गुनाह करे ज़िना जो, व्याज जो अञा गुनाह आहे। बाज़ रिवायत में अचे थो त जेको गोश्त माल हराम खां पैदा थिए थो, उन जी परवरिश आहे, उन जे लाइ जहन्नम जी बाह ई बहितर आहे। इन जे लाइ इहो जिस्म मुस्तहक हिन जे आहे त इहो जहन्नम में हुजे। ऐं फरमायूं, कई मुस्लमान जी इज़त जेको आहे, इज़त खे खाइण माना बेइज़ती करणु, इहो व्याज खोरी खां बि अञा वॾो गुनाह आहे। हाणे असां केतिरी ठाहे मुस्लमान जी बेइज़ती करे, उन जी हथ खे हुरमत थो करे, मुआशिरे में केतिरो मुस्लमान जे दिलि में मुस्लमान जी नफ़रत अची वई आहे। एॾो वॾो गुनाह मुस्लमान जी बेइज़ती करणु, उन जी हथ खे हुरमत करणु। 6 नंबर ते हदीस में आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खां मनो फरमायो त जॾहिं मेवो इस्तेमाल जे क़ाबिल थियण खां पहिरियों विकियो थो वञे, ऐं फरमायूं जॾहिं कंहिं ॻोठ में बदकारी ऐं व्याज जो कारोबार फैलिजी वेंदो त उहे अल्लाह ताला जे अज़ाब खे पंहिंजे मथां दावत था ॾियनि। माना जंहिंमें व्याज ऐं ज़िना जंहिं इलाइक़े में, जंहिं ॻोठ में, जंहिं मुल्क में इहा आम थी वञे, उतां जा माण्हू ॼण त अल्लाह जे अज़ाब खे पंहिंजो पाण दावत था ॾियनि। 7 नंबर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं का क़ौम में लेन देन सूद जो रवाज हुजे, माना वापार तिजारत व्याज ते थी वञे, अल्लाह ताला उन्हनि ते ज़रूरियात जे शयुनि खे महांगो करे छॾींदो आहे। हाणे असांजे मुआशिरे में महांगाई दिन ब दिन महांगाई, छो त असांजो मामिलो, असांजो वापारु, असांजी तिजारत सॼे व्याज ते मबनी आहे। तंहिंजे करे इहे ज़रूरियात जूं शयूं महांगियूं थींदियूं थी वञनि। ऐं जंहिं का क़ौम में रुश्वत आम थी वेंदी आहे, दुश्मन जो रोब अल्लाह ताला उन्हनि ते करे छॾींदो आहे, त दुश्मन खां इहा क़ौम डिॼणी ऐं बुज़दिल क़ौम बणिजी वेंदी आहे, जंहिं क़ौम में रुश्वत हूंदी आहे। 8 नंबर ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शब मेराज में जॾहिं असां 7 आसमान ते पहुतासीं, मां पंहिंजे मथां विज ऐं इहा खिवण खे ॾिठो। उन खां पोइ असां हिकिड़ी अहिड़ी क़ौम ते गुज़रियासीं जिन्हनि जा पेट रहाइशी जॻहियुनि वांगुरु जेको आहे फूकियल हुया ऐं वॾा हुया, जीअं रहाइश जा घर हूंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि जा एॾा वॾा पेट हुया ऐं उन्हनि में नांग भरियल हुया, ॿाहिरि खां नज़र अचनि पिया। मां जिब्रील अमीन अलैहिस्सलाम खां पुछियो, ही केरु माण्हू आहिनि? हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम फरमाया, इहे व्याज खोर माण्हू आहिनि, जिन जा एॾा वॾा पेट आहिनि, घरनि जेॾा पेट, ऐं उन्हनि जे पेटनि जे अंदरि नांग घुमनि पिया, जेके ॿाहिरों नज़र अचनि पिया। 9 नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, औफ़ बिन मालिक फरमायूं, इन्हनि गुनाहनि मां जे बचो जेके माफ़ नथा कया वञनि। उन्हनि में हिकिड़ो माले गनीमत जी चोरी, माले गनीमत माना क़ौमी ख़ज़ानो, उन जी चोरी, उन जी फुरलुट। ॿियो व्याज खाइणु। 10 नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू खे तव्हां कर्ज़ु ॾिनो आहे, उन जो हदियो बि क़बूल न कयो, उन जो तोहफ़ो ऐं गिफ्ट बि क़बूल न कयो। त माना जंहिंखे तव्हां कर्ज़ु ॾिनो आहे, अॼुकल्ह असांजे मुआशिरे में ईअं आहे न, ख़ुशामद, को केक खयूं ईंदो, को मिठाई खयूं ईंदो, को अंबनि जी पेटी खयूं ईंदो, ईअं इहा ख़ुशामद। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू खे तव्हां कर्ज़ु था ॾियो त उन जो हदियो बि क़बूल न कयो।
ईअं न थिए जो उन इहो हदियो कर्ज़ जे एवज़ में ॾिनो हुजे जेको सूद आहे, व्याज आहे। कर्ज़ जे एवज़ ॾिनो हुजे इहो व्याज आहे। इन लाइ उन जे हदिये क़बूल करण खां बि एहतियात करणु घुरिजे। अलाह ताला असांखे इन व्याज जे तबाहकारीअ खां ऐं इन व्याज जे इन हर तरह खां बचाए अलाह ताला असांजे माल में इज़त आबरू में बरकत अता फ़रमाए। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे सूरह बक़रा जो 39 रुकू आहे, उनखां पोइ आख़िरी सूरह बक़रा जो 40 रुकू आहे। इन 39 रुकू में अलाह ताला कर्ज़ वग़ैरह जा मसला बयानु कया आहिनि। इंशा अल्लाह ज़िंदगी रही सुभाणे इहो रुकू पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।